इरशाद सुमरो जी कहाणी जे मजमूए सजन जी उञ जी पहिरीं कहाणी जो पहिरियों हिसो। कहाणी जो नालो सवाल। हिन में मर्दाणे समाज भोतार के निज़ाम में केतिरा ई सुवाल आहिनि। ग़रीब हारी गुलनि जी धीउ बख़्तावर हिन भोतार के निज़ाम खां कहिड़ा सुवाल करे थी, पढ़ी था ॾिसूं सुवाल कहाणीअ जे हिन पहिरें हिसे में। रईस धणी बख़्श जी औताक में अॼु हिकु मिसकीन मारू चाचे गुलनि जी धीउ बख़्तावर जो फ़ैसिलो थियणो हो। धणी बख़्श ॻोठ जो बि धणी हो, जंहिंखे वणेसि तंहिंखे इज़त बख़्शे ऐं जंहिंखे वणेसि तंहिंखे ज़िलत बख़्शे। रईस जी औताक में फ़ैसिले लाइ आयल ॻोठ जा माण्हू वॾियूं कांबू ॿधी वेठा हुआ, ॼण त पाण खीर जा धोतल हुजनि। बख़्तावर ॻोठ जे ग़रीब हारीअ गुलनि जी धीउ हुई। हुनजो को बि गुनाह कोन हो, हूअ नाकरदा गुनाह जी सज़ा भोॻे चुकी हुई। अॼु वरी हिकु नए सज़ा ॿुधण जी मुंतज़िर हुई। अमड़ नालो त बख़्तावर वॾे पाबूअ मां रखियो हुअसि, पर नाले रखण सां त हूअ बख़्तावर कोन थी पवंदी। अॼु खां 2 साल अॻु बख़्तावर जे भाउ कमालूअ पंहिंजे दोस्त हलीम जे चवण ते कमदार जी मेंह चोराए शहर में विकिणी आयो हो ऐं हलीम खे हिसो पती बि ॾिनो हुआईं। पर जॾहिं पेरांडनि पेर सुञाता ऐं मेंह कमालू ते साबित थी त कमदार रईस धणी बख़्श ॾे दांह खणी वियो। रईस जी औताक ते फ़ैसिलो थियो त गुलण पुट जी चटीअ में 2 मेंहूं भरे ॾे। हिकु मेंह जे बदिले मेंह ऐं ॿी चटीअ में। गुलण वटि त ज़हर खाइण लाइ पाई बि कान हुई, सो 2 मेंहूं किथां भरे ॾे। गुलण खे चुप जो तालो लॻी वियो। हुन हथ ॿधी रईस धणी बख़्श खे अर्ज़ु कयो, साईं अव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते, मूंखे एतिरी मोहलत ॾियो त फ़सुलु खॼे त अव्हांखे मेंहूं वठी ॾींदुसि। रईस ऐं कमदार जी महिरबानी सां गुलण खे मोहलत मिली वई, पर उहा मोहलत बि कमाले लाइ निदामत जो बाइस हुई जो अहिड़े अड़बंग पुट जे पीउ मोहलत घुरी। हू दोस्तनि में रुमाल छंडे कुल्हे ते रखी शेपरनि खे तेल लाइ तर जो जोधो जवान सॾाईंदो हो। पोइ भला अहिड़े जोधे जवान पुट जो पीउ पैसनि जी मोहलत घुरी रहियो हो, कमालू लाइ बेइज़तीअ जो बाइस हो। कमालू फ़ैसिले खां पोइ ॻोठ छॾे कराची हलियो वियो त वरी वापसि मुड़ी मोह ई न कयो। फ़सुलु पची तयारु थियो, बटई बि थी वई, पर गुलनि जो कर्ज़ु लहण खां पोइ ख़ाली हथ ई रहिजी विया। हू कमदार जे पैसनि ॾियण जे फ़िक्र में वेठिजी वियो। हू उन ई फ़िक्र में हुयो त दर खुड़कियो। अदा गुलण ओहो, ॿाहिरां रईस जे नौकर आवाज़ु ॾिनो। आयो अदा आयो, गुलण वराणियो ऐं दरवाज़े ते वियो। भाऊ अव्हांखे राति रईस सॾायो आहे। रईस जे नौकर नियापो ॾिनो। हाज़िर अबा हाज़िर, राति जो हाज़िर थींदुसि। मोटी अची मथे खे ॿांह ॾेई सुम्ही पियो। हुन जे अंदर में आंध मांध मतल हुई त कमदार खे पैसा कीअं ॾिजनि। पीरीअ जो सहारो पुट, उन जा बि अहिड़ा हाल। गुलनि जो जी झुरी पियो हो। अबा ख़ैर त आहे, तूं एॾो मांदो छो आहीं? केरु हो दरवाज़े ते? बख़्तावर पीउ खे परेशान ॾिसी सभु सुवाल हिकु वक़्तु ई कया। अमां रईस घुरायो आहे, पक पैसनि जो चवंदो। बाबा पोइ छा थींदो? बख़्तावर परेशान थींदे चयो। अमां अलाह भली कंदो, गुलण थधो शुकारो भरींदे चयो। गुलण अॼु वरी रईस जी औताक ते वियो। औताक ॻोठ जे माण्हुनि सां भरियल हुई।
भली आएं अदा गुलण। रईस गुलण जी आजियां कंदे चयो। गुलण पट ते वेही रहियो। गुलण तो वारी मोहलत त ख़त्म थी वई। तो वारे छोकिरे खे बि कराची वए 2 महीना थिया आहिनि। हुन बि जझा पैसा मोकिलिया हूंदई। रईस गुलण खे रक़म ॾियण जी मोहलत यादि ॾियारी। अबा, मूं वटि त अलाह जे नाले खां सवाइ कुझु बि कोन्हे। जेको फ़सुलु थियो उहो बि अॻु खाधे में हलियो वियो। गुलण बेवसीअ मां चयो। पर गुलण, असां वधीक मोहलत कीअं था ॾेई सघूं? पैसा न अथई त को ॿियो बि लोकर। कमदार घर में मौजूदु दौलत बख़्तावर ॾे इशारो कंदे चयो। वीचारो गुलण बेवसी जी तस्वीर बणियो ज़मीन ते वेठो हो, पर करे कुझु बि न पिए सघियो। रईस फ़ैसिलो कयो त जेकॾहिं गुलण मुंहिंजा पैसा नथो ॾिए त चटीअ में बख़्तावर जो संग कमदार खे ॾिए। बख़्तावर जो मुल्ह 2 लख थियो, पर कमदार खे बख़्तावर न पैसा खपंदा हुया। रईस जे नौकर हलीम कमदार खां 2 लखनि जे एवज़ बख़्तावर ख़रीद कई। अहिड़ी तरह बख़्तावर दलालनि जी मंडीअ में विकामजी कुंवार बणिजी हलीम जे घर पहुची वई। हीउ उहो ई हलीम हो जंहिं मेंह चोराण में मुख्य किरदारु अदा कयो हो, पर हुन जा पल्लव ॾोह खां आजा हुया। हलीम जी त सालनि खां बख़्तावर ते अखि हुई, पर बख़्तावर कॾहिं बि हलीम ॾे अखि खणी कोन ॾिठो हो। हुन दुनिया जा बि अजीब क़ाइदा ऐं क़ानून आहिनि। हलीम ॾे अखि खणी ॾिसे हा त बि कारी थी कुसे हा। जे अखि खणी न ॾिठो तॾहिं बि वेकिरे जो वखर थी अची हलीम जी मिल्कियत थी। न्याणियुनि जा बि कहिड़ा नसीब आहिनि जो सदियुनि खां ज़ुल्म जी चकीअ में पयूं थियूं पीड़जनि। बख़्तावर हलीम जे घर में छा आई? हुन पंहिंजा सभु वेर पाड़णु शुरू करे ॾिना। हुन बख़्तावर खे तंग करण में का बि कसर न छॾी। अहिड़े सलूक करे बख़्तावर कॾहिं बि हलीम खे दिलि सां क़बूलु न कयो हो। बसि हलीम सां गुज़ारो हो। मेंह जी चटी में आयल भाउ जे कयल ॾोह जी सज़ा भोगींदड़ मज़लूम न्याणी करे बि छा थी सघी। हलीम बख़्तावर खे कॾहिं बि पंहिंजे घर जी इज़त न सम्झो। 2 लखनि में आंदल ढोर ढगो सम्झो। आख़िर हुन पंहिंजे ज़ुल्म जी आख़िरी हद बि पार करे बख़्तावर जी दाह रईस खे ॾिनी त बख़्तावर मूंसां सुठो सलूक कोन पई करे। रईस धणी बख़्श गुलण ऐं बख़्तावर खे बि ओताक ते छॾायो। गुलण जी अखियुनि मां बेवसीअ जा ॻोढ़ा ॻड़ी पिया। हिन कहाणीअ जो ॿियो ऐं आख़िरी हिसो ईंदड़ क़िस्त में ॿुधी सघंदा। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। इरशाद नाज़ सूमरो ऑफिशियल।